जेकॾहिं कंहिं गोल शइ मसलन डिस्क खे फेराइजे ऐं डिस्क जे बिल्कुलु विच मां हिकु लीको चिटिजे त उहा लीक या रूलेट बिल्कुलु सिधी जुड़ंदी। पर साॻी डिस्क खे फेराइजे ऐं उन जे किनारे तां हिकु लीक चिटिजे त उन लीक खे साइक्लोइड चइबो आहे। फर्ज़ कयो अव्हां वटि का शइ आहे, मसलन हिकु बॉल, उहा हींअर अलफ़ वटि मौजूदु आहे। जेकॾहिं अव्हां उन खे ॿिए ताईं पहुचाइणु चाहियो था, उहो कहिड़ो रस्तो हूंदो जंहिं मां बॉल घटि वक़्त में ॿिए ताईं पहुची सघे। अव्हां जो सादो जवाबु हूंदो त सिधे रस्ते तां बॉल जल्दी ॿिए ताईं पहुची वेंदी, पर हक़ीक़त में उहो दुरुस्त न आहे। जेकॾहिं बॉल खे हिन सिधे रस्ते बजाए हेठि ॾेखारियल रस्ते मार्फत मोकिलिबो त उहो ॿिए ताईं वधीक तेज़ीअ सां पहुची वेंदो। कंहिं शइ खे घटि वक़्त में मंज़िल ते कीअं पहुचाइजे, उन मसइले खे बिरकेस्टोग्राम चयो वेंदो आहे। उहो मसइलो घणे वक़्त ताईं साइंस जी दुनिया में मौजूदु रहियो। गैलीलियो बि उन मुतलिक़ पंहिंजा ख़्याल पेश कया, पर हू ग़लति साबित थियो। 1667 में जोहान बर्नौली उन मसइले खे हल कयो त आख़िर घटि वक़्त वारो रस्तो कहिड़ो आहे। बर्नौली जे मुताबिक़ रोशनी दुनिया में वाहिद शइ आहे जेका हमेशह उहो रस्तो अख़्तियार कंदी आहे जंहिं में टाइम घटि लॻे। बर्नौली रोशनीअ जे रस्ते ते मुख़्तलिफ़ तह ॾींदो वियो ऐं पोइ जेको रस्तो हिन हासिल कयो उन खे हिन बिरकेस्टोग्राम करव जो नालो ॾिनो। अव्हां बॉल लाइ को बि रस्तो खणो, पर बिरकेस्टोग्राम करव उहो रस्तो आहे जंहिं सां बॉल जल्दीअ में ॿिए ताईं पहुची वेंदी। फर्ज़ कयो अव्हां गप में बीठा आहियो ऐं रोड ते हिकु बॉल पियल आहे। जेकॾहिं अव्हां सिधा बॉल ॾे वेंदव त उहो रस्तो बज़ाहिर में मुफ़ासिलो त नंढो हूंदो, पर अव्हां बॉल ताईं देरि पहुचंदो। पर अव्हां उते बर्नौली जे बिरकेस्टोग्राम करव ज़रिए वञो त जल्दी पहुची सघो था, छो त अव्हां घटि फ़ासिले वारे रोड तां हलणु शुरू कंदव त अव्हां घणो वक़्तु गप में हूंदा ऐं ॿिए पासे वधीक मुफ़ासिले में अव्हां गप में तमामु थोरी देरि हूंदा ऐं रोड ते पहुची वधीक तेज़ डोड़ पाए बॉल ताईं पहुची सघो था। बर्नौली जे मुताबिक़ असल में बिरकेस्टोग्राम करव हिकु गोल शइ जे किनारे तां चिटियल लीक ई आहे जंहिंखे असां साइक्लाइड चवंदा आहियूं। बर्नौली साइक्लाइड जी हिकु वधीक ख़ुसूसियत पिणु बयानु कई। हिन चयो त 3 बिरकेस्टोग्राम करव खणो ऐं बॉल खे किथे बि रखो, उहे 3 बॉल हिकु ई वक़्त में अची पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, जंहिंजो मतिलबु का शइ भली अॻिते हुजे या पोइते, पर बिरकेस्टोग्राम करव ज़रिए हर शइ हिकु ई वक़्त ते पंहिंजी ॾिनल मंज़िल ते पहुची वेंदी।